पाकिस्तान ऐं नॉर्वे पारां गॾियल क़ौमुनि जे चार्टर ते तकरार पुरअमन नमूने हल करण ते इतिफ़ाक़, मुख़्तलिफ़ मुआहिदनि ऐं मुफ़ाहिमती आदेशनामनि खे जल्द हतमी शक्ल ॾियण जो फ़ैसिलो। पाकिस्तान नॉर्वे खे भारत पारां सिंतास मुआहिदे, कश्मीर मसइले ऐं सलामती काउंसिल जे ठहिराउनि जी भञकड़ी खां आगाह कयो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार प्रेस कॉन्फ्रेंस में चयो त भारत सिंतास मुआहिदो मुअतल करे शिकताण खे नओं मोड़ ॾिनो। भारत पाणी खे हथियार तौरु इस्तेमालु करणु बंदि करे ऐं सिंतास मुआहिदे तहत पंहिंजूं ज़िमेवारियूं पूरियूं करे। पाकिस्तान ऐं नॉर्वे पारां दिफ़ा, वापार ऐं मौसमियाती तब्दीली सूदो मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण ते इतिफ़ाक़। नॉर्वे जे परॾेही वज़ीर पारां ईरान अमरीका तकरार में वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर जी तारीख़ी किरदार जी साराह। नॉर्वे जे परॾेही वज़ीर फील्ड मार्शल आसिम मुनीर सां मुलाक़ात बि कई। ISPR मूजिबि फील्ड मार्शल आसिम मुनीर आलमी अमन ऐं इलाइक़ाई इस्तेहकाम बाबति पाकिस्तान जो मौक़िफ़ उजागर कयो। मुलाक़ात दौरान गॾियल सिक्योरिटी चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ सहकार ऐं गॾियल कोशिशुनि ते ज़ोर। बंदश पियल अवामी एक्शन कमेटी यरगमाल अलकर खे फौरी आज़ादु करे रियासती रेट चैलेंज कंदड़नि खे कानून तहत मंतकी अंजाम ते पहुचायो वेंदो। आज़ाद कश्मीर पुलिस जे तर्जुमान SSP ख्वावर अली शौकत जी वार्निंग। बंदश पियल अवामी एक्शन कमेटी ते एहतजाजनि में औरतुनि खे ढाल तौरु इस्तेमालु करण जो इल्ज़ाम। पुलिस तर्जुमान चयो त चूंडुनि में मुक़ररु सिक्योरिटी अलकारनि ते बंदश पियल एक्शन कमेटी जे माण्हुनि हमला कया। हाईवे ते पुलिस जे अठलकारनि खे अगवा करे मथनि तशदद कयो वियो। रियासत न पहिरीं कमज़ोर हुई न हाणे आहे। निज़ाम खे मफलूज़ करण जी कोशिश कई वई त रियासत आइनी ज़िमेवारी पूरी कंदी। ईरान हरमोज़ लंघ ते आमरीकी कंट्रोल जी दावा रद्द करे छॾी। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो त ईरान ख़िलाफ़ जंग आमरीकी इंटेलिजेंस जे नाकामियुनि जो मिसाल आहे। हाणे हरमोज़ ते उनखां बि वॾो ग़लति अंदाज़ो लॻाए पियो वञे। जाली ख़बरुनि खां वधीक ख़तरनाक जाली इंटेलिजेंस आहे। उनखां मुहतात रहो। ईरान जे बेसिज फोर्स जे सरबराह हुसैन ताइब चयो त हरमोज़ लंघ ईरान जे कंट्रोल ऐं इंतिज़ाम हेठि आहे। फार्स वाटर मैनेजमेंट अथॉरिटी चयो त हरमोज़ लंघ लाॻीतो बंदि आहे। ईरान जा शर्त मञण ताईं ॿीहर लंघ न खुलियो वेंदो। ईरान ख़िलाफ़ जंग डिघी थियण सां आमरीकी फ़ौजी तंग थी विया, नफ़्सियाती दबाव जो शिकार थियण लॻा। आमरीकी न्यूज़ चैनल CNN जो इंकशाफ। आमरीकी TV जी रिपोर्ट मूजिबि जहाज़ बरदार सामूंडी बेड़ो SS एब्राहम लिंकन तां केतिरनि ई अलकारनि समुंड में टपो ॾेई आपघात जी कोशिशि कई। आमरीकी न्यूज़ वेबसाइट मूजिबि हिकु अलकार जी घरवारी चयो त डिघी ऐं लाॻीतो ड्यूटी खां तंग थी संदसि मुड़ुस जहाज़ खां टपो ॾियण जी कोशिशि कई। जहाज़ जे अमले केतिरनि ई अलकारनि खे ईअं करण खां रोकियो आहे। आमरीकी सामूंडी बेड़े ते खाधे पीते जी शयुनि जी खोट जा इंकशाफ। आमरीकी सेनेटर्स वाक़े जी जांच जो मुतालबो करे छॾियो। आमरीकी नेवी पारां जहाज़ ते मुक़ररु फ़ौजनि पारां आपघात जी कोशिश ऐं ज़हनी सिहत जा मसइला वधण जी तरदीद। मीडिया रिपोर्ट्स मूजिबि अटकल 5000 आमरीकी सेलर्स ऐं मेरीन्स 250 खां वधीक ॾींहंनि खां जहाज़ ड्यूटी ते ॾेई रहिया आहिनि। कराची में मंशियात केसिस में गिरफ़्तार अनमोल उर्फ पिंकी हिक ॿिए केस मां बरी थी वई। एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ॾखिण जी अदालत अनमोल उर्फ पिंकी खे मंशियात केस मां बरी करण जी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। अनमोल उर्फ पिंकी ख़िलाफ़ 2021 में गिज़िरी थाणे ते मंशियात जो केस दाख़िल कयो वियो हो। वकील चयो त केस में 2 जवाबदार अॻु ई बरी थी चुका आहिनि। अनमोल उर्फ पिंकी खे शरीक जवाबदारनि जे बयाननि ते केस में शामिल कयो वियो हो। अदालत चयो त जवाबदार औरत ॿिए कंहिं केस में घुर्बल नाहे त केस आज़ादु कयो वञे। मीर रज़ा जे पुरसरार मौत वारे केस में पुलिस तरमीम बाद शुरूआती रिपोर्ट अदालत में जमा कराए छॾी। 8 अगस्त जे मेडिकल रिपोर्ट में मीर रज़ा जे क़त्ल जो इम्कान ज़ाहिर कयो वियो। क़त्ल ऐं शाहिदियूं लिकाइण जा कलम शामिल। क़बरकुशाई शुरूआती मुआइने खां पोइ पुलिस जी रिपोर्ट में क़त्ल समेत ॿिया कलम बि शामिल कया विया। पुलिस रिपोर्ट में चयो वियो आहे त 28 जुलाई जी राति रज़ा दुकान तां घर आयो। रज़ा वालदा खे PACHS में ॿिए घर वञण लाइ ॿुधायो। रज़ा राति 4 वॻे ॿिए घर वियो हो। घर भातियुनि राब्ते जी कोशिशि कई त संदसि मोबाइल फ़ोन नंबर बंदि मिलियो। घर भातियुनि शुरूआती तौर अगवा जो केस दाख़िल करायो हो। पुलिस रिपोर्ट में चयो वियो। अदालत रिपोर्ट खे केस जो हिसो बणाए छॾियो।
इस्लामाबाद हाई कोर्ट जे जस्टिस खादिम सुमरो क़त्ल केस में पुलिस जी जांच ते सवाल उथारे छॾिया। ॿुधणियुनि दौरान SSP इस्लामाबाद खे चयो त तव्हांजी जांच अहिड़ी हूंदी आहे त असांखे ज़मानत ॾियणी पवंदी आहे। इस्लामाबाद में जांच ऑफिसर जी पघार 1 लख रुपया ऐं सिंध में 40,000 आहे। सिंध में पघार घटि हुजण बावजूदि पुलिस जी जांच सुठी हूंदी आहे। सुठो नथो लॻे त कंहिं सीनियर ऑफिसर खे घुराए वञे। 14 ॾींहनि में 4 केस अहिड़ा आया जिन में जांच मिस हैंडल न थी। जेकॾहिं अॻिते जांच सही न थी त इस्लामाबाद पुलिस ख़िलाफ़ लिखंदासीं। IG इस्लामाबाद खे बि न्यापो ॾियो त अॻिते जांच ख़राब थी त ऑर्डर जारी कंदासीं। सिंध जे वॾे वज़ीर CTD लाइ ख़ासि ऑपरेशनल वसीलनि जी फ़राहमी यक़ीनी बणाइण जी हिदायत करे छॾी। मुराद अली सां चयो आहे त सिंध हुकूमत CTD खे मज़बूत बणाइण लाइ समूरा ज़रूरी वसीला फ़राहम कंदी। सिंध में अमन ऐं इस्तेहकाम बरक़रार रखण लाइ पुरज़म आहियूं। इदारनि जे मज़बूत इंटेलिजेंस सलाहियतुनि खे वधीक असराइतो ऐं अवामी तहफ़ुज़ खे यक़ीनी बणाए वेंदो। वॾे वज़ीर जी सदारत हेठि CTD बाबति इजलास थियो। घर वज़ीर ज़ियाला सलाहकार IG सिंध जावेद आलम मोढो ऐं ॿियनि शिरकत कई। वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾिनी वई त सिंध में दहशतगर्दी जे वाक़िअनि में 76% घटिताई आई आहे। उत्तर सिंध में रेलवे टैक्स ते हमलनि में मुलविस नेटवर्क खे टोड़ियो वियो आहे। केतिरा ई हमला नाकाम बणाया विया। कराची में जलसे की इजाज़त न मिलण ते फंक्शनल लीग 16 अगस्त ते रेथल जलसो मुलतवी करे छॾियो। कराची में इजलास दौरान फ़हल लीग अॻवान सरदार रहीम चयो त सिंध सरकार पारां कराची में जलसे की इजाज़त न ॾियणु सियासी मुतबीद आहे। पुरअमन सियासी मेड़ खां रोकणु जमहूरी रवायतुनि जो उबतड़ आहे। 16 अगस्त ते मुलतवी थियल जलसे जी नई तारीख़ जो ऐलान पार्टी क़यादत सां मुशावरत बाद कयो वेंदो। उन खां अॻु कराची जे इंतिज़ामिया फंक्शनल लीग खे 16 तारीख़ ते जलसो करण जी इजाज़त न ॾिनी हुई। एंटी करप्शन कोर्ट्स मुंतकिल कल करप्शन केस ॿीहर नेब कोर्ट्स मुंतकिल। नेब प्रोसिक्यूटर जी दरख़्वास्त ते एहतसाब अदालत 15 रेफरेंसिस में नामज़द जवाबदारनि खे नोटिस जारी कंदे तलब करे वरितो। ज़मीन जी गैरकानूनी अलॉटमेंट ऐं करप्शन केसिस में बलोचिस्तान जो सूबाई वज़ीर अली हसन बिरोही बि नामज़द आहे। अॻूणे चीफ सेक्रेटरी ऐं लैंड यूटिलाइज़ेशन मेंबर सिद्दीक मेमून खे नोटिस जारी। मलीर जे अॻूणे DC काज़ी जान मोहम्मद ऐं अॻूणे डिस्ट्रिक्ट ऑफिसर रेवेन्यू एजाज़ हुसैन खे बि तलब कयो वियो। अॻूणे एडिशनल सेक्रेटरी लैंड यूटिलाइज़ेशन अब्दुल कादर मेमून ऐं अॻूणे सेक्शन ऑफिसर गुलाम मुस्तफ़ा खे बि नोटिस जारी कया विया। ट्रेज़री ऑफिसर मोहम्मद मूसा काज़मी, असिस्टेंट ट्रेज़री ऑफिसर अब्दुल लतीफ़ खोसो समेत ॿियनि खे बि तलब कयो वियो। मीरपुर साकरो जे तपेदार निसार अहमद ऐं अली असगर खे बि नोटिस जारी। मलीर जे अॻूणे DC काज़ी जान मोहम्मद ऐं मोहम्मद हनीफ़ खे बि नोटिस जारी। अॻूणे मुख़्तार इक़बाल ऐवान, बिल्डर्स जावेद इक़बाल ऐं वसीम अहमद शेख समेत ॿियनि रेवेन्यू ऑफिसर्स खे बि तलबी जा नोटिस जारी। मलीर जे इलाइक़े क़ाइदाबाद में गुम थियल वगण वासी नौजवान जो 4 ॾींहं गुज़रण बावजूदि पतो न पियो। साजिद मुगेरी मंज़िल पंप ते बैंक मां पघार कढाइण खां पोइ गुम थी वियो। संदसि मोबाइल फ़ोन लाॻीतो बंदि आहे। नौजवान मलीर में निजी फैक्ट्री में मज़दूरी कंदो हो। लाॻापियल थाणे ते रिपोर्ट दर्ज कराइण बावजूदि पुलिस ॻोल्हा में का बि मदद न कई आहे। वारसनि पारां नौजवान जे अगवा जो ख़दशो ज़ाहिर कंदे IG सिंध ऐं SSP मलीर खे नोटिस वठण जी अपील।
ऐं अॻूणे सूबाई सलाहकार ग़ुलाम रसूल उनड़ रज़िया लशारी ख़िलाफ़ कराची जी अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। ग़ुलाम रसूल उनड़ चयो त सोशल मीडिया ते औरत सां ॻाल्हि ॿोल थी। औरत जी असुल शक्ल ॾिसण खां सवाइ साणस निकाह कयो हो। वकील आमिर नवाज़ वड़ाए चयो आहे त ग़ुलाम रसूल उनड़ 23 फ़रवरी 2026 ते वीडियो कॉल ज़रिए औरत सां निकाह कयो हो। दरख़्वास्त गुज़ार जॾहिं बि मुंहुं ॾेखारण लाइ चवंदो हो त औरत AI ज़रिए ठहियल तस्वीरूं शेयर कंदी हुई। निकाह खां पोइ दरख़्वास्त गुज़ार जॾहिं औरत जो चहिरो ॾिठो त हैरान थी वियो। औरत तस्वीरुनि खां मुख़्तलिफ़ हुई। दरख़्वास्त गुज़ार औरत जो मुंहुं ॾिसण बैदि हुन खां दूरी अख़्तियार कई, पर संदसि निकाह बरक़रार रहियो। औरत दरख़्वास्त गुज़ार जे मण जी कूड़ी पोस्ट लॻाई, जंहिं बैदि 2 अगस्त ते हुन खेसि तलाक ॾिनी। तलाक खां पोइ औरत पारां करोड़े रुपयनि जी डिमांड कई पई वञे ऐं धमकियूं ॾिनियूं पई वञनि। अदालत SP कंप्लेंट सेल ऐं SHO डिफेंस खे नोटिस जारी करे छॾिया। 17 अगस्त ताईं रिपोर्ट तलब।